नाज़रीन, नारो भरसां साइदू वारे इलाइक़े में हथियारबंद हथां मारिजी वियल हुज़ूर बख़्श बंबरो जे वारसनि पोस्टमार्टम रिपोर्ट न मिलण ऐं मुलवस जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ बंबरा बिरादरी जे माण्हुनि सांगड़ चूंडको रोड ते मक़तूल जो लाश रखी एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे पीराणो साहिल भमरो। जी सोरा थाणे जे हद साइदो वारे इलाइक़े में मरी बिरादरी जे माण्हुनि पारां बंबरा बिरादरी जे नौजवान खे घरां सॾे मथो स्क्वाडनि जा वार करे बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो। उन क़त्ल वारे मामले ते न सिर्फ़ पुलिस को अहिड़ो ख़ासि ख़ातिरख़्वाह तुर्क वरितो आहे, जंहिंजे नतीजे में जेको फ़रियादियुनि जो मौक़िफ़ आहे त हिन मामले जो जेको मुख्य जवाबदार आहे उहो पीराणो ख़ान मरी आहे। सोरा पुलिस उनखे गिरफ़्तार न कयो आहे, जॾहिं त RSC सेंटर चूंडको जा डॉक्टर जेको मेडिकल सर्टिफिकेट ॾियनि जंहिं बुनियाद ते केस दाख़िल थींदो आहे उहो सर्टिफिकेट ॾियण लाइ तयारु न आहिनि, जंहिं करे उन मक़तूल हज़ूर बख़्श भमरो जे वारसनि सांगड़ चूंडको रोड ते टायरनि खे बायूं ॾेई रोड ब्लॉक कयो आहे। वधीक असीं उन्हनि जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। 20-25 सालनि खां मरी बिरादरी जी हिकु टोलो आहे जेको सैद खान मरी जी अॻुवाणीअ में हिकु अवाम खे ॾाढो तंग ऐं ज़ुल्म इंतिहा थो करे, जंहिंजो राति वाक़ियो ताज़ो ई पेश आयो आहे। हिकु इंसान खे घर जे ॿाहिरां फुर जे अंदाज़े हू आया आहिनि ऐं हिकु हज़ूर बख़्श नाले नौजवान खे जेको क़त्ल आहे, जंहिंजी अटिकल 30 साल उमिरि उन खां घर खां ॿाहिरि घुराए करे ऐं फुर जी वारदात सम्झाया आहिनि। जॾहिं हुनखे झलियो आहे, मना कयो आहे फुर खां, त हुनखे हुन पंहिंजे बचनि मासूम बचनि जे साम्हूं हुनखे कुहाड़ी ऐं कातनि सां कुई करे बेदर्दी ऐं क़त्ल कयो आहे। उन खां बावजूदि जॾहिं हिन ताल के नारे जे हॉस्पिटल में आया त हिते का बि अहिड़ी का सहूलियत मौजूदु न आहे ऐं डॉक्टर यार मोहम्मद मरखंड हिन महिल हिन मैयत खे 12 कलाक थी विया आहिनि, हिकु पोस्टमार्टम सर्टिफिकेट नथो मिले। केॾी नाइंसाफ़ी आहे। इट इज़ द ड्यूटी जस्टिस टू किल एंड कट द बोन्स इन फ्रंट ऑफ देयर चिल्ड्रन। इट्स द ड्यूटी जस्टिस। राति वाक़ियो पेश थी वियो आहे, उन असां जॾहिं अस्पताल में पहुताऊं डॉक्टर साहिब असां गवर्नमेंट में घुराया, हींअर पोस्टमार्टम लाइ 2 चकर असांखे ख़ैरपुर सिविल हॉस्पिटल में कराया विया आहिनि। उते जॾहिं पहुताऊं पोस्टमार्टम थियो आहे, उहो तव्हां डॉक्टर मरखंड जेको साहिबु आहे लही हलियो वियो आहे, गुम थियो आहे। उहो कंहिं सासी दबा जे करे या कंहिं सोरस जे करे या पंहिंजे पैसनि जे लालच जे करे सर्टिफिकेट नथो ॾे। हीअ असां नाइंसाफ़ी कई। जेसि ताईं असां सर्टिफिकेट न मिलंदो, रोड ब्लॉक रहंदो, असां थाणे अॻियां असांजे हालनि असां DCR जे अॻियां धरणो मारण लाइ तयारु आहियूं। बिरादरी जा माण्हू सईद खान मरी, पीराणो मरी ऐं सोबत मरी जेके आहिनि इहे दादागीर आहिनि ऐं इहे फुरूं कराईंदा आहिनि इलाइक़े में। ऐं फुर जे जेको आहे इरादे सां हज़ूर बख़्श जे घर ते हला करे आया आहिनि ऐं घर में जेको आहे मुज़ाहमत करण जे दौरान जेको आहे क़त्ल कयो वियो आहे। ऐं उन खां पोइ असां हिते आया आहियूं सर्टिफिकेट लाइ, त हिन महिल सर्टिफिकेट राति खां वठी नथो मिले। कंहिं महिल ख़ैरपुर जो चकर था हणाइनि, कंहिं महिल चूंडके जो चकर था हणाइनि, वरी चूंडके खां वरी ख़ैरपुर था खणी हलनि, पोस्टमार्टम उते थींदो। हिन महिल डॉक्टर साहिबु असां खणी आऊं गॾु असां, उहो डॉक्टर साहिबु उते वेही रहियो आहे ऐं डॉक्टर साहिब पंहिंजी गाॾी ॾिनी आहे। पोइ बि जेको आहे डॉक्टर साहिबु हिन महिल लवाए पियो सर्टिफिकेट। जेकर फाइनल नथो रही सघे त असांखे प्रोविजनल त ॾे, को ओपिनियन त ॾे, जंहिंजे बुनियाद ते असां FIR वञी कयूं। FIR कान दाख़िल कई आहे, असांखे जेका माण्हू ॾींदासीं उहे सभु गिरफ़्तार करे वठंदासीं। डिमांड आहे त FIR असांजी दाख़िल ई कोन पई थिए। जेसि ताईं जवाबदार गिरफ़्तार न थींदा होसि ताईं असीं न कंदा। केरु नथो चए FIR दाख़िल न थींदी। मां तो चवां हलो मां FIR दाख़िल कयां। जेको चवनि पिया उहो जवाबदार गिरफ़्तार थी चुको थी त कोन चुका। FIR कराईंदा जवाबदार बि गिरफ़्तार कराईंदा। 2 जवाबदार त गिरफ़्तार आहिनि। अचनि असांजी FIR कराईंदा त माण्हू बधूं बदल में असांखे छा माण्हू नॉमिनेट कनि FIR में, असां 24 कलाक जे अंदरि इंशाल्लाह गिरफ़्तार कंदासीं। मुख़्तलिफ़ हंधनि ते रेड कया आहिनि, इंशाल्लाह शाम ताईं उहो गिरफ़्तार थी वेंदो। अचनि FIR कराइनि, दाख़िल कराइनि, उन्हनि जा नाला ॾियनि, 2 मेन जवाबदार गिरफ़्तार आहिनि, उहो बि इंशाल्लाह थी वेंदो गिरफ़्तार। हज़ूर बख़्श भमरे जे वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो चवणु आहे त पुलिस ऐं डॉक्टर हिकु पेज ते अची विया आहिनि ऐं हिकु सलाही थी विया आहिनि। डॉक्टर मेडिकल सर्टिफिकेट कोन था ॾियनि ऐं पुलिस जवाबदार गिरफ़्तार नथी करे। जॾहिं त डॉक्टरनि जो चवणु आहे त जेको पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर आहे उहो आहे यार मोहम्मद मरखंड, जेको ख़ैरपुर आहे ऐं उहो रस्ते में आहे। इंतिहाई अफ़सोस सां इहा ॻाल्हि ज़रूरु चवणी थी पवे त छा जेको सुबुह सां पोस्टमार्टम करे डॉक्टर उहो ख़ैरपुर वेही रहे त हिते ज़रूरु हुननि खे शक ऐं शोभा पैदा थींदा। ॿिए तरफ़ जेको पुलिस जो मौक़िफ़ साम्हूं आहे, उन्हनि जो चवणु आहे त केस दाख़िल कराइनि त जवाबदार पोइ गिरफ़्तार कंदासीं। जॾहिं त मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त पहिरीं जवाबदार गिरफ़्तार कया वञनि, केस असां पोइ दाख़िल कराईंदासीं। बहरहाल हिन वक़्त ताईं सांगड़ चूंडको रोड ते मक़तूल जे वारसनि जो धरणो जारी आहे।